द sindhuworld.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 137 अॼु जा सिंधी अखर आहिनि। अदालत जी कुर्सी, पाटियो या बेंच, निवाइण, मोड़ण या झुकाइण, हेठि, हेठे तरफ़ या नाक़ाबिल, दुआ, आसीस या बरकत, बख़्शीश, ख़ैरात या दान। साॻिए अर्थ वारा अंग्रेजी ऐं हिंदी अखर। स्कूल में ॿारनि जे विहण लाइ लकड़ीअ जा पाटिया या बेंचूं रखियल हूंदियूं आहिनि। कंहिं बि वॾे जी इज़त में सिर निवाइण हिकु सुठी रिवायत आहे। शरीर में सीने जे हेठे हिसे खे पेट चइबो आहे। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। पलव पाइण वारा दरिया शाह जी आसीस जी तमन्ना रखंदा आहिनि। हाणोके समय में माण्हू मंदर में दान करण जॻह ते होटल में वेटर खे बख़्शीश ॾियणु पंहिंजो शान सम्झंदा आहिनि। सिंधियत सुहिणी रहे।